दादूखान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ हुसैन पंवर जी रिपोर्ट मुताबिक जोही वासन औरत जूं अगूणे मुड़स खिलाफ एहतजाज जोही रहवासन सनम लगारी एहतजाज कंदे ताहियों त अगूणो मुड़स अब्दुल कादिर लुंड खां 3 महीना अगु जोही जे अदालत मां तलाक वरती जंहिं बाद रफ़ीक अहमद रुस्तमानी सां निकाह कयो। 2 हफ़्ता अगु पहिरें मुड़स अब्दुल कादिर लुंड 9 हथ खां वधीक हथियारबंद वठी मुंहिंजे मुड़स रफ़ीक अहमद रुस्तमानी ते हमलो करे गोलियूं हणी खेस मरणी करे छॾियो आहे, जेको नवाब शाह अस्पताल में ज़ेर इलाज आहे। हाणे अगूणो मुड़स ॿिए मुड़स खां ज़बरदस्ती तलाक वठण लाइ धमकाए रहियो आहे। हुन चयो त पहिरें मुड़स ज़िंदगी अज़ाब करे छॾी आहे। 5 पुट ऐं 3 न्याणियूं आहिनि जिन जी तालीम खाधे लाइ परेशान आहियां। अगूणो मुड़स अब्दुल कादिर ज़ोरी घर ते कब्ज़े जी कोशिश करे ॿारनि ऐं मूंखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिक तरफ़ मुड़स नवाब शाह अस्पताल में नाज़ुक हालत में आहे त ॿिए तरफ़ वधीक नुक़सान पहुचाइण ऐं निकाह तोड़ण लाइ धमकाए रहिया आहिनि। हुन वधीक चयो त मुड़स ते हमले जो केस जोही थाणे ते दाख़िल आहे, मगर जोही पुलिस हमलावर जवाबदार गिरफ़्तार करण बजाए उन्हनि खे तहफ़ुज़ फराहम करे रही आहे। हुन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध SSP दादू खां पुरज़ोर मुतालबो कयो त मुड़स ते हमलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करे मूंखे तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ ॾियारियो। दादू डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ पंवर जी रिपोर्ट मुताबिक दादू में नौजवान शागिर्द दानिश जमाली के कत्ल वाक़े के 2 साल पूरा थी विया। वारसन पारां मक़तूल शागिर्द दानिश जमाली जे 2 वर्सी तक़रीब शहादत वारे हंधि मुनक़िद कई वई। फोरन जे गोलियुनि जो खाज बणिजी वियल दानिश जमाली जे कत्ल जो केस दादू जी अदालत में हलंदड़ आहे, जॾहिं त कत्ल वाक़े में मुलविस सहूलतकार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। संदसि वालिदैन सख़्त ॻणतीअ जोगी हालत जो शिकार आहिनि, छो त दानिश जमाली जे कातिलनि खे अञा ताईं अदालत में भी सज़ा न मिली आहे। दानिश जमाली के शहीद कंदड़ सफ़ा कातिल सज़ा खां अञा ताईं आजा आहिनि। इंसाफ़ फराहम कंदड़ इदारनि खां शहीद जा वालिदैन सिविल सवाल करे रहिया आहिनि त कातिलनि खे अञा ताईं फाहीअ जे फंदे ते छो नथो चाढ़ियो वियो। वारसन जो चवणो त गुज़िरियल 2 सालनि खां कानूनी जंग विड़ी रहिया आहियूं। 2 वर्सीअ जे मौक़े ते दादूअ जे मोतबर शख़्सियत अगूणो उस्ताद ऐं शहीद दानिश जमाली जे चाचे मोहम्मद रफ़ीक जमाली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दादू जे शऊर जी तारीख़ी जिदोजहद जे नतीजे में दादू पुलिस शहीद जा कातिल गिरफ़्तार करण में कामयाब थी। हुन वाज़िह कयो त शहीद नौजवान शागिर्द दानिश जमाली पढ़ाईअ सां गॾोगॾु पोरियो करे पंहिंजे ग़रीब वालिदैन जे आथत हो। 2 साल अॻु सिज जे गायब थियण खां पोइ हल्की ऊंदाही में पंहिंजे पाड़े में दुकान तां रिकवरी करे वापसि मेन दुकान ते वञी रहियो त पेशावरनि फौरन हिन खां मोटरसाइकिल फुरण जी कोशिश कई। हुन नौजवान पारां मुज़ामत कई वई ऐं जंहिं जे नतीजे में फौरन खेसि गोलियुनि जो खाज बणाए छॾियो हो। दादू सेक्शन पुलिस थाणे ते पंहिंजे शहज़ादे जो केस दाख़िल करायो सी ऐं दादू जे शऊर असां सां हिन कत्ल वाक़े ते रद्द अमल तौर भरपूर मल्हायो। नतीजे में कातिल गिरफ़्तार थिया जेके अदालत में कत्ल केस में भोगे रहिया आहिनि। 2 वर्सीअ जे मौक़े ते वारसन पारां ख़ैरात ऐं क़ुरान खानी जो एहतमाम कयो। नौजवान शागिर्द जी क़बर ते गुल निशावर करे दुआ जोही खां रिपोर्ट कर रहियो आहे ज़मीर अली लाशारी। जोही शहर जे फुलजी रोड जे रहवासिन सनम लगारी ॿुधायो त पहिरियों मुड़स अब्दुल कादिर लुंड खां 3 महीना अॻु जोहीअ जे अदालत मां तलाक वरती, जंहिं बाद रफ़ीक अहमद रुस्तमानी सां शादी कई। 2 हफ़्ता अॻु पहिरें मुड़स अब्दुल कादिर लुंड 9 खां वधीक हथियारबंद जवाबदार वठी मुंहिंजे मुड़स रफ़ीक अहमद रुस्तमानी ते हमलो करे गोलियूं हणी मरणी करे छॾियो, जेको अञा ताईं नवाब शाह अस्पताल में दाख़िल आहे। हुन चयो त पहिरें मुड़स ॿिए मुड़स खां ज़बरदस्ती तलाक वठण लाइ ज़ोर भरे रहियो आहे। हुन चयो त पहिरियों मुड़स ज़िंदगी अज़ाब करे छॾी आहे। 5 पुट ऐं 3 न्याणियूं आहिनि जंहिं में तालीम खाधे लाइ परेशान आहियां। अॻियों मुड़स अब्दुल कादिर ज़ोरीअ घर ते कब्ज़े जी कोशिश करे ॿारनि खे मूंखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिक तरफ़ मुड़स नवाब शाह अस्पताल में सीरियस हालत में आहे त ॿिए तरफ़ वधीक नुक़सान पहुचाइण ऐं निकाह तोड़ण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त मुड़स ते हमले जो केस जोही थाणे ते दाख़िल आहे, मगर जोही पुलिस हमलेआवर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए उन्हनि खे तहफ़ुज़ फराहम करे रही आहे। हुन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस IG सिंध SSP दादू ऐं ॿियनि अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त मुड़स ते हमलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करे मूंखे तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ ॾियारियो वञे। ठुल खां रिपोर्ट कर रहा मीर मोहम्मद सुमरो। ठुल में जमियत उलमा इस्लाम पारां सिंधु दरिया ते कालाबाग डैम नंढा डैम या केनाल ठाहिण जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी, ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना सलीमुल्लाह बिरोही, तालका ठुल अमीर डॉक्टर खलील अहमद खोसो, तालका चेकमाबाद अमीर मौलाना अब्दुल जब्बार रिंद, मुफ्ती अब्दुल शकूर खोसो, अब्दुल कादिर चन्ना, हाजी नज़ीर अहमद मेंगल, इनायतुल्लाह महर, मौलाना ताज मोहम्मद भट्टी, असदुल्लाह हैदरी, मौलाना अब्दुल वहीद बिरोही, अब्दुल्लाह अब्बास नूनारी, यार मोहम्मद
जाफरी, खलील अमन डोल, रिजवान लाहि चाचड़, कारी रियाज़ अमन टावरी, एडवोकेट अनीसुर रहमान सुमरो, बाबू बंगलानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरीन राब्ता ऑफिस ठुल खां हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड खणी मुख़्तलिफ़ चौराहनि खां सिंधु दरिया ते डैम नामंज़ूर, दरियाए सिंध ते कैनाल नामंज़ूर, सिंधु ते धाड़ा नामंज़ूर जहिड़ा नारा हणंदा प्रेस क्लब ॾांहुं पहुची सख़्तु एहतजाज कयो, जंहिं सबबि रोड ब्लॉक थी वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध खे पाणी 91 कार्ड तहत 43 एकड़ पाणी फराहम न करण करे सिंध जी लखें एकड़ ज़रई ज़मीन बंजर बणिजी थी चुकियूं आहिनि। हुननि चयो त सिंधु ते अरसा एक्ट में तरमीम करण ऐं गैर कानूनी, गैर आईनी ऐं गैर इख़लाक़ी 6 कैनाल ठाहिण जी साज़िश करे रहिया आहिनि, जंहिंसां सिंध जो 50 लाख एकड़ ज़मीनूं सुकी भड़भेंग थी वियूं आहिनि। समुंड में पाणी छोड़ न कयो वियो त समुंड ठटे सजावल ऐं बदीन खे मुकमल तौर पाए वेंदो ऐं 6 कैनाल ठहण ते मख़सूस कंपनियुनि खे फ़ाइदो पहुचंदो, जंहिंमें ग्रीन कंपनी जो नालो न वियो आहे। उन करे सिंध दुश्मन मनसूबा वापसि वरिता वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाए वियो। मीरपुर पठोरो खां रिपोर्ट कर रहा है गुलाब गुलचुने जो मीरपुर पठोरो में जग मशहूर दरगाह हज़रत महर शाह बादशाह जो सालियानो मेलो धामधूम से जारी है। दरगाह के गादी नशीन सैयद मुराद अली शाह अक़ीदतमंदन से गड दरगाह ते चादर चाढ़ी इफ्तिताह कयो। अवाम की तफरीह लाइ मेले में मौत जो खूह समेत ॿिया शो लगाया विया। सिंध के भलोड़ मल्ह पहलवानन में शानदार मुकाबला पिण कराया विया। खबर मूजिब मीरपुर पठोरो में जग मशहूर दरगाह हज़रत महर शाह बादशाह के सालियाने उर्स मुबारक के मौके ते हर साल जे हिन साल भी मेलो धामधूम से शुरू थी वियो आहे। उन सिलसिले में दरगाह हज़रत महर बादशाह जे गादी नशीन सैयद मुराद अली शाह पारा उर्स ऐं मेले जे मौके ते कुंड कुर्श खां पहुतल अक़ीदतमंदन सां गॾु दरगाह हज़रत महर शाह ते चादर चाढ़ी मेले जो इफ्तिताह कयो। उन मौके ते दरगाह हज़रत महर शाह बादशाह जे गादी नशीन सैयद मुराद अली शाह ॿुधायो त हर साल जीअं हिन साल भी जग मशहूर दरगाह हज़रत महर शाह बादशाह जो सालियानो मेलो धामधूम से लगायो वियो आहे। गॾे त मेले जे मौके ते अवाम जी तफरीह लाइ झूला, मौत जो खूह, बेड़ीअ जे ऐं चिड़ियाघर समेत ॿिया शो ऐं ॿारनि जे रांदीकनि ऐं मिठाइयुनि जूं बाज़ारूं लगायूं वयूं आहिनि। जॾहिं त मेले जे मौके ते हर साल जीअं हिन साल बि सिंध जे भलोड़ मल्ह पहलवाननि विच में मुकाबला जारी आहिनि। हुन चयो त मेले जे सिक्योरिटी लाइ पुलिस इंतज़ामिया जे ताउन सां इंतज़ाम मुकमल। काज़ी अमन खां रिपोर्ट कर रहा है साहिल लाखो आयरन स्टोर मालिक नौजवान अलहदाद लुंड के कातिलन की गिरफ्तारी लाइ संदस वालिद ऐं बिरादरी के माण्हुनि काज़ी अमन थाने के आडो अलामती बुखड़ताली कैंप कायम करे एहतजाज किया वियो। काज़ी अमन लगबोच अलहदाद लुंड वासी 9 महीना अॻु नामालूम हथियारबंदनि तां फुर दौरान गोली हुणी क़त्ल कयल दुकानदार अलहया लुंड जा जवाबदार पुलिस पारां गिरफ्तार न करण खिलाफ संदस वारसन काज़ी अमन पुलिस थाने अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे कातिलनि की गिरफ्तारी लाइ सख्त नारेबादी कंदे अलामती बुखड़ताल ते वेठा। उन मौके ते मोहम्मद आचर लुंड, जावेद लुंड, गुलाम हुसैन लुंड ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 9 महीना अॻु आयरन जी दुकान ते वेठल असांजे नौजवान अलहया लुंड खां ॾींहं ॾिठे जो नामालूम हथियारबंदनि फुर जी कोशिश कई ऐं मुज़ाहिमत करण ते हथियारबंदनि खेसि गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे फरार थी विया हुआ। 9 महीना गुज़रण बावजूद पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ्तार करे न सघी आहे, जॾहिं त क़ौमी असेंबलीअ जे डिप्टी स्पीकर ऐं ॿियनि पिण इंसाफ़ ॾियण जी यकीन दहानी कराई हुई, पर 9 महीना गुज़रण बावजूद भी कातिल गिरफ्तार न आहिनि थिया। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ्तार करे खेनि सख्त सज़ा ॾिनी वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। शिकारपुर को खबर शामिल कंदासीं त अॼु ॿिए ॾींहुं में शिकारपुर बचायो तहरीक पारां शहर में वधंदड़ बदअमनी, मासूम ॿारनि जे अगवा, चोरियुनि, फुरनि, धाड़नि ऐं मुनशियात जे कारोबार ख़िलाफ़ लखीदर घंटाघर चौक ते शाम जो 5 वॻे पुरअमन एहतजाजी अलामती कैंप लगाई वई। एहतजाज में शिकारपुर बचायो तहरीक के चेयरमैन इलाही बख्श शेख, अब्दुल वहाब कागज़ी, जनरल सेक्रेटरी शिकारपुर बचायो तहरीक साहिबजादा फज़लुल्लाह नूरानी, जॉइंट सेक्रेटरी शिकारपुर बचायो तहरीक अब्दुल गफूर दायो, अली असगर पहुर, मौलाना सिबगतुल्लाह कादरी, अब्दुल फताह महर, डाडो ताहिर सुमरो, अब्दुल हनान बगन सुमरो ऐं अब्दुल रशीद रिंद, मौलाना मुफ्ती ताहिर सैदरो, हाजी गुलजार मंशर ऐं अबू बकर बखरानी शिरकत कई। जॾहिं त वॾे अंग में शहरनि भी एहतजाज में शिरकत कई। एहतजाज जो मक़सद शहर में वधंदड़ बदअमनी, ख़ासि तौर ते नासिर बखरानी ऐं वलीद मेमण जे अगवाउनि ते पुलिस ऐं हुकूमत जे ध्यानु छिकाइण हो। एहतजाज कंदड़ इंतज़ामिया खां मुतालबो कयो त अमन अमान जी सूरत खे फौरी तौर ते बहितर बणायो वञे, मासूम ॿारनि जे हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। शिकारपुर बचायो तहरीक जे अॻवाननि पंहिंजे ख़िताब में चयो त शहर जे अवाम लाइ बदअमनी, मासूम ॿारनि जे अॻवाउनि खे सफ़र बर्दाश्त करणु हाणे नामुमकिन थी वियो आहे। या सूरत हाल न सिर्फ़ शहरनि जे ज़हनी सुकून ते असरअंदाज़ थी रही आहे, पर उन्हनि जे रोज़मर्रा ज़िंदगीअ ते बि नाकारी असर विझी रही आहे। अॻवाननि ख़बरदार कयो त जेकॾहिं इंतज़ामिया उन मसइले ते फौरी तौर ते क़दम न खयां त एहतजाजी मुज़ाहिरा जारी रखिया वेंदा ऐं वधीक सख़्त उपाव बि वरिता वेंदा। अब्दुल गफूर दायो, प्रेस सेक्रेटरी शिकारपुर, चयो त
ठुल्ला खां रिपोर्ट कर रहा है मीर मोहम्मद फैज सुमरो जमीयत उलमा इस्लाम जेकमाबाद तरफा तहलके ठुल्ला जे यूसी मीरपुर बुरडो में मज़लूम फ़लस्तीनियुनि ते थींदड़ ज़ुल्म ऐं नस्ल कुशी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो JUI जे सिले अमीर डॉक्टर H अंसारी, ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना सलीमुल्लाह बिरोही, मौलाना अब्दुल जब्बार रिद, हाजी मोहम्मद अब्बास बलोच, असदुल्लाह हैदरी, हाफिज अब्दुल करीम बुरडो, मौलाना अबू बकर बुरडो, मौलाना इमरान अली हुसैनी, मुफ्ती अब्दुल रज़ाक, मौलाना मोहम्मद इदरीस ऐं चाकर खान जखरानी जी अगवानी में मुज़ाहिरीन हथन में बैनर ऐं झंडा खणी जामिया मस्जिद मीरपुर बुरडो खां नारेबाज़ी कंदा मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा स्टैंड ते पहुची धरणो हयो वियो। उन मौक़े ते सिरे अमीर AG अंसारीअ चयो त फ़लस्तीननि ते थींदड़ मुसलसल बमबारी ऐं नस्ल कुशी आलमी ऐं मुस्लिम दुनिया जे मुंहं ते चमाट आहे। इसराइल ग्रेटर इसराइल जो ख़्वाब ॾिसी रहियो आहे। हिन वधीक चयो त गज़ा खां पोइ लेबनान में दाख़िल थियल इसराइली फ़ौजनि जे वर्दियुनि ते ग्रेटर इसराइल जा नक्शा मुस्लिम हुक्मरान जे मुजरमाना बेहसी ऐं पुस्तलानी ख़ामोशी आहे। ग्रेटर इसराइल जे नक्शे में मिस्र जे दरिया नील खां इराक में नहर फ़ुरात ताईं जा इलाइक़ा यानी फ़लस्तीन, लिबनान, उर्दन, इराक, ईरान, शाम, मिस्र, तुर्की, सऊदी अरब, मक्का ऐं मदीने समेत ॿिया मुल्क शामिल आहिनि। हुन वधीक चयो त अक़वाम मुतहिदा मूजिब गज़ा जे तक़रीबन 21 लख आबादी मां 90% माण्हू बेघर थी चुका आहिनि। गज़ा में पहिरीं 6 ॾींहंनि दौरान इसराइली हवाई फ़ौज 6000 बम किराया ऐं इंफ्रास्ट्रक्चर तबाहीअ सां 50 मिलियन टन खां वधीक मलबो गॾु थी चुको आहे। जेकॾहिं हाणे बेदार न थिया सो त पूरे विच ओभर तबाह थी वञे थो ऐं उन जो नालो निशान मिटिजी। डिगड़ी तालका खां रिपोर्ट कर रहा है अमजद हुसैन जरवार। नवदेरो पाक अजवा जे मरकजी अगवान गुलाम मुस्तफ़ा जरवार नवदेरो पहुची सिटी नवदेरे जे सदर अब्दुल्ला जरवार ऐं तालकी सदर मुश्ताक जरवार के पाक अजवा जा उहदेदार चूंडिजी अचण ते मुबारकबाद ॾेई गुलनि जा हार पाराया। पाक अजवा जो सॾ जरवार सभु थियो गॾु सिटी नवदेरो यूनिट नंबर 4 नवदेरो सिटी सदर नवदेरो अब्दुल्ला जरवार तालका सदर रतोदेरो मुश्ताक अली जरवार असांजे नवदेरो शहर में जरवारन जे तंजीम हली रही है। दादू खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ हुसैन पंवर जी रिपोर्ट मुताबिक इंसानियत जी खिदमत ते यकीन रखंदड़ DHQ अस्पताल दादू 12 ॾींहं अॻु दादू जे इंडस हाईवे तां लावारिस हालत में हथ आयल ज़ख़्मी नींगरी जेका मुसलसल बेहोश हुई इलाज बैदि संदसि हाणे तबियत सुधरंदड़ आहे ऐं होश में भी अची वियो अथसि। DHQ अस्पताल दादू जे सिविल सर्जन डॉक्टर अमजद मस्तोई मेडिकल टीम सां गॾु नींगरीअ सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर अमजद मस्तोई जो चवणु हो त हथ आयल नींगरी लावारिस नींगरी पंहिंजो नालो कलसूम, वालिद जो नालो इलाही बख्श ऐं अमर जो नालो अरबाब ख़ातून ॿुधाए रही आहे, जॾहिं त ज़ात ऐं रहाइश अञा ताईं न ॿुधाए सघी आहे। मुसलसल 12 ॾींहंनि खां लावारिस हालत में बेहोश नींगरीअ जो इलाज त हलंदड़ हो, पर हिन 12 ॾींहंनि दौरान पाणी जो फुड़ो बि न पीतो, नई मानी खाधी हुई। अॼु खेनि होश में अचण बैदि नींगरी मानी भी खाधी ऐं पाणी भी पीअण शुरू कयो आहे। मुसलसल 12 ॾींहंनि खां अस्पतालनि समेत जंहिंमें डॉक्टरानी फहमीदा जमाली, वार्ड इंचार्ज राजा रफ़ीक पंवर, गायनी वार्ड जी नर्स ऐं लोअर स्टाफ जे न्याणीअ जो न सिर्फ़ इलाज कयो पर उन जी सार संभाल पंहिंजनि प्यारनि जियां कई। नींगरी जे वारसनि जी ॻोल्हा लाइ पुलिस खे पिण लेटर लिखिया विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं नींगरी जा वारस न मिली सघिया आहिनि। सांगड़ खां ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहरी जी रिपोर्ट मुताबिक सांगड़ जे डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा अॼु तालके टंडो आदम जे यूनियन काउंसिल कुंभ ॾाढ़ो जे ॻोठ भेरो में पोलियो जे मुसबित केस ज़ाहिर थियण खां पोइ ॻोठ जो दौरो कयो ऐं मुसबित आयल केस नाले सखोल धीउ इसहाक रिंद जंहिंजी उमिरि 7 साल आहे जो मुआइनो करायो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा चयो त हीउ केस मुसबित आयो आहे पर छोकिरी जी सिहत बिल्कुलु ठीकु आहे। हुन चयो त बाकर निज़ाम में मौजूद रिकॉर्ड पिण चेक कयो आहे जंहिं मुताबिक इसहाक जी धीउ जमीला जंहिंजी उमिरि 13 महीना आहे उहा पिण साॼी टंग जे कमज़ोरी खे मुंहुं ॾेई रही आहे, जॾहिं त संदसि रिपोर्ट नेगेटिव आई आहे।